अहम ख़बर मांखे ॾियूं नौशरो फिरोज़ में वकीलनि ऐं दुकानदारनि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ जुज़वी शटरबंद हड़ताल कई वई आहे। केस दाख़िल थियण ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त वकीलनि ऐं शहरियुनि ते दाख़िल कयल दहशतगर्दी एक्ट जो केस ख़त्म कयो वञे। अव्हांखे आगाह कयूं पिया नौशरो फिरोज़ में वकीलनि ऐं दुकानदारनि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ जुज़वी शटरबंद हड़ताल कई वई आहे। केस दाख़िल थियण ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त वकीलनि ऐं शहरियुनि ते दाख़िल कयल दहशतगर्दी एक्ट जो केस ख़त्म कयो वञे। अव्हांखे आगाह कयूं पिया अहम ख़बर बाबति नौशहरो फिरोज़ में वकीलनि ऐं दुकानदारनि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ जुज़वी शटरबंद हड़ताल कई वई आहे। केस दाख़िल थियण ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त वकीलनि ऐं शहरियुनि ते दाख़िल कयल दहशतगर्दी एक्ट जो केस ख़त्म कयो वञे। नौशरो फिरोज़ में वकीलनि ऐं दुकानदारनि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ जुज़वी हड़ताल कई वई आहे। जिनासी नवांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। नौशरो फिरोज़ में वकीलनि ऐं दुकानदारनि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ जुज़वी शटरबंद हड़ताल कई वई आहे। केस दाख़िल थियण ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त वकीलनि ऐं शहरियुनि ते दाख़िल कयल दहशतगर्दी एक्ट जो केस ख़त्म कयो वञे। इन हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमाम बख्श मुगेरी लाइन ते मौजूद आहे। जी इमाम बख्श, कहिड़ा तफ़सील हवाले सां? कुछ ॾींहं पहिरियां इंतज़ामिया पारां जेके नौशरो फिरोज़ में हद दख़लियूं हटाइण जी कोशिश कई वई, जंहिंमें माण्हू दुकानदारनि जो ऐं इंतज़ामिया में कुछ इख़्तिलाफ़ थिया हुआ, जंहिं सबबु अॼु वकीलनि ऐं दुकान ते केस दाख़िल थिया हुआ, जंहिं सबबु अॼु उन्हनि एहतजाज मुज़ाहिरो कयो। दुकानदार पारां शट हड़ताल पिणु कई वई ऐं अलाह वारे चौक समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते जुज़वी हड़ताल रही, जीअं त शहरनि ऐं दुकानदारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। ऐं वकीलनि दुकानदार जेके दहशतगर्दी जा एक्ट तहत केस छला उन्हनि मुतालबो कयो उहे ख़त्म कया वञनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी।